अॼु 27 डिसेंबर 2021 2007 डिसेंबर में असां खां बेनज़ीर भुट्टो खे खसियो वियो। बेनज़ीर भुट्टो पाकिस्तान जी पहिरीं वज़ीर आज़म जंहिंजो जनमु 21 जून 1953 में थियो। 2007 डिसेंबर में संदसि असैसिनेशन थी ऐं पाकिस्तान जी पहिरीं वज़ीर आज़म ख़ातून वज़ीर आज़म जेको पूरी एशिया जे लाइ हिकिड़ो एज़ाज़ु आहे ऐं उनखे असां खां जुदा कयो वियो। असां संदसि यादि में सची ॻाल्हि आहे त सदाईं असांजूं दिलियूं जेके आहिनि से ग़मज़दा रहंदियूं आहिनि। उनजा जेके बि फॉलोअर्स आहिनि ऐं उनखे चाहण वारा जेके माण्हू आहिनि सॼी दुनिया में आहिनि, सभु जॾहिं खेसि यादि कंदा आहिनि ऐं संदसि शहादत वारे ॾींहं खे यादि कंदा आहिनि त उन्हनि जी अखियुनि में यकीनन ॻोढ़ा अची वेंदा आहिनि। मूं वटि बेनज़ीर भुट्टो जी हिकिड़ी पिक्टोरियल बायोग्राफी हींअर मुंहिंजे हथ में आहे। ऐं चाहियां थी त असां खेसि यादि कयूं ऐं संदसि ख़ूबसूरत यादूं जेके हिननि फ़ोटोज़ में हिन किताब में जेको सिंध इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जे तरफ़ खां छपायल आहे, जेको मूंखे मैडम यास्मीन मेमण मूंखे कंहिं वक़्त में ऐं जॾहिं संदसि ऑफिस में वई हुअसि त हुन मूंखे गिफ्ट कयो हो, अॼु मुंहिंजे हथनि में आहे। ऐं चाहियां थी त असीं बेनज़ीर भुट्टो जूं उहे ख़ूबसूरत तस्वीरूं ॾिसूं ऐं उन्हनि लम्हनि खे यादि कयूं जिन ख़ूबसूरत लम्हनि में हूअ ज़िंदा आहे ऐं असां खेसि ॾिसंदा वञूं त कीअं हिकिड़ी ख़ूबसूरत असांजी लीडर, असांजी ज़हीन बासलाहियत लीडर जंहिंजो जनमु भुट्टो ख़ानदान में थियो। नुसरत भुट्टो संदसि मदर, ज़ुल्फ़कार अली भुट्टो जंहिंजो पीउ हिकिड़ो अज़ीम लीडर हो। असां उन जूं तस्वीरूं ॾिसंदासीं, पर पहिरीं आउं संदसि किताब डॉटर ऑफ द ईस्ट मां हिकिड़ो इक़्तिसाब पढ़णु चाहींदसि जेको हिन किताब जे शुरूआत में ॾिनल आहे। Pakistan is no ordinary country and mine has been no ordinary life. My father and 2 brothers were killed. My mother, husband and I were all imprisoned. I have spent long years in exile. Despite the difficulties and sorrows, however, I feel blessed. I feel blessed that I could break the passions of tradition by becoming Islam's first elected woman, Prime Minister. Life is not what I would have predicted, but I don't think I would change place with any woman in history. Benazir Bhutto, London, April 2007, Daughter of the East. हाणे आउं तव्हांखे बेनज़ीर भुट्टो जूं ख़ूबसूरत तस्वीरूं संदसि नंढपण खां वठी ॾेखारणु चाहींदसि। खेसि जॾहिं नंढपण में डॉक्टर जॾहिं पहिरियों दफ़ो ॾिठो या नर्सिस जॾहिं पहिरियों दफ़ो ॾिठो हो त शी वॉज सो प्रिटी, शी वॉज सो पिंक ऐं खेसि उन वक़्त में हिकिड़ी नर्स जेको आहे उहो पिंकी जो नालो ॾिनो हो। उन खां पोइ थ्रू आउट लाइफ खेसि पिंकी बि सॾियो वेंदो हो। संदसि निकनेम जेको घर में हो उहो पिंकी हो। त असां चाहींदासीं त असां ख़ूबसूरत तस्वीरूं पिंकी जूं, बेनज़ीर भुट्टो जूं तव्हांखे ॾेखारियूं ऐं पोइ ॾिसूं त हुनजो जेको आहे हिकिड़ो तस्वीरी सफ़र जेको आहे उहो असां तव्हांखे हिन किताब जे थ्रू कराईंदासीं। हीअ बेनज़ीर भुट्टो जी बिल्कुलु नंढपण जी तस्वीर आहे जेका शायदि कुझु महीननि जी आहे ऐं हिते हू पंहिंजे वालिद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी कच्छ में आहे। हिते पंहिंजी मदर सां गॾु बीठल आहे, बेगम नुसरत भुट्टो सां गॾु बीठी आहे। हिते हू पंहिंजनि भाउरनि भेणुनि सां ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टो सां गॾु जेका आहे सा मौजूदु आहे। हीअ बेनज़ीर भुट्टो आहे ऐं संदसि वॾो भाउ मुर्तज़ा भुट्टो, सनम भुट्टो, शाहनवाज़ भुट्टो। संदसि अर्ली स्कूलिंग जेका आहे उहा मुख़्तलिफ़ स्कूलनि में थी। कैंटोनमेंट ऑफ जीसस एंड मैरी कराची में बि पाण पढ़ी आहे। कराची कैम्ब्रिज स्कूल असांखे हीअ तस्वीर नज़र अची रही आहे, उन में बि हुते पढ़ी ऐं हीअ उनजा कॉलेज जे ॾींहंनि जा जेका उहो मुख़्तलिफ़ कॉलेजिस में परॾे में वेंदी रही ऐं हुते पढ़ी हुई। ऐं हीअ उहा तस्वीर आहे जंहिंमें
रेडक्लिफ कॉलेज ऑफ हार्वर्ड यूनिवर्सिटी उन जी तस्वीर आहे। ही उन जी बिल्कुलु यंग एज जी तस्वीर आहे। हिन तस्वीर में हू पंहिंजनि भाउरनि भेणनि पंहिंजे माउ ऐं पीउ सां गॾु बीठल नज़र अची रही आहे। एन एक्सेप्शनल यंग वुमन चैप्टर नंबर 2 जंहिंमें असांखे बेनज़ीर भुट्टो इंदिरा गांधी ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सां गॾु शिमला जे दौरे ते जॾहिं वई हुई उन जी तस्वीर बि नज़र अचे पई। ही शिमला समिट में जॾहिं बेनज़ीर पंहिंजे वालिद साहब सां गॾु ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सां गॾु जॾहिं वई हुई त उतां जूं तस्वीरूं जंहिंखे हिकिड़ी तमामु मशहूरु शख़्सियत बनाए छॾियो हो, छो जो उन वक़्त में शी वॉज सो यंग एंड शी वॉज सो ब्यूटिफुल ऐं उनजो कॉन्फिडेंस जंहिं तरीक़े सां उहो पंहिंजे फादर सां गॾु उन दौरे में शामिलु रही उन खे पॉपुलैरिटी ॾिनी। ही संदसि हिकु ख़ूबसूरत अंदाज़। ही बेनज़ीर भुट्टो जी हिकु ख़ूबसूरत यादगार तस्वीर। चैप्टर नंबर 3 डार्क शेडोज़ एंड गल्फ लाइफ। जॾहिं भुट्टो खे कू जे ज़रिए हटायो थो वञे ऐं उन खां पोइ बेनज़ीर जी स्ट्रगल शुरू थी थिए। हिते हू कारो दुपट्टो पाए बीठी आहे पर संदसि कॉन्फिडेंस असांखे नज़र अची रहियो आहे त संदसि चहिरे ते केतिरी उमेद आहे। हिते हू कंहिं जर्नलिस्ट सां जेको आहे सो ॻाल्हाए रही आहे। मुख़्तलिफ़ तस्वीरूं मुख़्तलिफ़ तक़रीबनि में बेनज़ीर भुट्टो नुसरत भुट्टो नज़र अची रहियूं आहिनि। ही तस्वीर असांजे रहनुमा ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी जेको आहे सो फ्यूनरल जी आहे, जंहिंखे हिकिड़े नामालूम शख़्स वांगुरु दफ़न कयो वियो, जेका पाकिस्तान जी तारीख़ जे मथां हिकिड़ो दाग़ आहे। मूवमेंट फॉर रेस्टोरेशन ऑफ डेमोक्रेसी। हाणे बेनज़ीर जी जेका आहे सा जिद्दोजहद शुरू थी थिए जमहूरियत जी बहाली जे लाइ। जो ही उहा तस्वीर आहे जंहिंमें बेनज़ीर भुट्टो पंहिंजे भाउ जो डेड बॉडी खे ॾिसी ऐं तमामु घणो अफ़सोस महसूसु करे रही आहे। ही संदसि लीडरशिप जूं मुख़्तलिफ़ तस्वीरूं आहिनि ऐं संदसि जिद्दोजहद जूं मुख़्तलिफ़ तस्वीरूं आहिनि। ट्रायम्फेंट कमबैक, शानदार कामयाबी वारी जेका आहे सा वापसी। जॾहिं वापसि आई हुई त हज़ारे माण्हुनि संदसि आजियां कई हुई ऐं हिन तस्वीर में तव्हां ॾिसी रहिया आहियो त बेनज़ीर जेका आहे सा तमामु घणी ख़ुशि नज़र अची रही आहे ऐं हथ लोॾे पंहिंजनि आजियां कंदड़नि खे जेको आहे सो जवाबु ॾेई रही आहे। ही संदसि मुख़्तलिफ़ तस्वीरूं आहिनि। ही संदसि पार्टी जो को मेंबर आहे जेको खेसि अजरक पाराए रहियो आहे। बेनज़ीर भुट्टो मुख़्तलिफ़ जायुनि ते पंहिंजी सियासी मुहिम हलाईंदे असांखे नज़र अची रही आहे। जिथे किथे जॾहिं बेनज़ीर वई थिए त हिकिड़ो तमामु वॾो क्राउड जेको आहे उहो हमेशह बेनज़ीर जी आजियां जे लाइ मौजूदु हो, बेनज़ीर खे ॾिसण जे लाइ मौजूदु हो। ऐं हिते तव्हां ॾिसो त ही तमामु ख़ूबसूरत पोज़ में बेनज़ीर जेका आहे सा माण्हुनि खे जवाबु ॾेई रही आहे। संदसि शादी ऐं इंगेजमेंट जी तस्वीर आहे हिते। ही जेको आहे बेनज़ीर भुट्टो जी इंगेजमेंट थी थिए ज़रदारी सां ऐं हिते उहा कमिटमेंट जेका हुनजी लाइफ लॉन्ग कमिटमेंट ज़रदारी सां हुई ऐं हिते असां हुनजी शादी जा कुझु पोज़िस ॾिसी सघूं था। असांखे कुझु अहिड़ा बि चहिरा नज़र ईंदा जेके अॼु संदन पार्टी में जेके आहिनि से मौजूदु कोन आहिनि।
ही बेनज़ीर जी ख़ूबसूरत तस्वीर जॾहिं पाण पहिरियों दफ़ो वज़ीर आज़म थी ग़ुलाम इसाक़ खान जंहिं हल्फ़ खणायो बेनज़ीर भुट्टो खां। बेनज़ीर भुट्टो जूं सियासी तक़रीबात ऐं चाहींदसि त तव्हांखे ख़ूबसूरत तस्वीरूं असां बेनज़ीर जूं ॾेखारियूं। ही 1990 जी इलेक्शन जे दौरान जेके बेनज़ीर जी सॼी सियासी जेका तहरीक आहे या उनजी कैंपेन जेका आहे सिंध में हलाई वई हुई उन में जेको हुन रोल अदा कयो उन सां लाॻापियल तस्वीरूं असांखे नज़र ईंदियूं। तव्हां ॾिसी सघो था त बेनज़ीर भुट्टो माण्हुनि में या सिंध जे माण्हुनि में उहा केतिरी महबूब लीडर जे तौर ते मञी वेंदी हुई उहा असांखे हिननि तस्वीरुनि मां हिन क्राउड मां असांखे नज़र अची रहियो आहे। हाणे एज़ अ लीडर ऑफ अपोज़िशन अ कंप्लीट वूमन बिलावल भुट्टो ज़रदारी संदसि हंज में आहे। बीइंग अ मदर हिते बिलावल पंहिंजे माउ ऐं पीउ सां गॾु जेको हाणे माशाअल्लाह जवान थी चुको आहे ऐं असेंबली में पहुची चुको आहे ऐं मुल्क खे लीड करण जे लाइ तयारु आहे। हिते तव्हां ॾिसी सघो था बख़्तावर ऐं बिलावल ऐं इन खां अलावा यकीनन असांखे हीअ बि बख़्तावर जी तस्वीर आहे। हिते नुसरत भुट्टो बि असांखे नज़र अची रही आहे। अञा आसफ़ा असांखे नज़र न पई अचे कंहिं तस्वीर में। हीअ बि बख़्तावर जी तस्वीरूं आहिनि। वक़्तु तेज़ी सां तब्दील थो थी वञे। वक़्तु जेको आहे उहो तमामु जल्दी गुज़रंदो थो वञे ऐं सिर्फ़ु असां वटि यादूं ई रहिजी थियूं वञनि। बेनज़ीर भुट्टो जूं ख़ूबसूरत यादूं ख़ूबसूरत कैटलॉग में ख़ूबसूरत हिन पिक्टोरियल बायोग्राफी में असां वटि मौजूदु आहिनि। हिते तव्हां ॾिसी सघो था त बेनज़ीर भुट्टो आसिफ़ अली ज़रदारी बचावर ही नंढड़ी आसफ़ा हिते असांखे नज़र अची रही आहे। हिते बिलावल भुट्टो तव्हांखे नज़र ईंदो त काफ़ी ग्रोन अप थी चुको आहे ऐं हिते आसफ़ा बिलावल बख़्तावर हिकु ख़ूबसूरत तस्वीर टिनि ॿारनि जी पंहिंजी वालदा सां गॾु। हिते हल्फ़ खणे तव्हांखे नज़र अची रही आहे जस्टिस सज्जाद बेनज़ीर भुट्टो बीइंग एडमिनिस्ट्रेटेड ओथ ऑफ ऑफिस ऑफ प्राइम मिनिस्टर बाय द केयरटेकर प्रेसिडेंट वसीम सज्जाद। हिते तव्हांखे हुनजी थोरियूं स्पिरिचुअल जेका लाइफ हुई बेनज़ीर भुट्टो जी शख़्सियत जो उहो पासो जंहिंमें कुझु तस्वीरूं असांखे हिन कैटलॉग में नज़र अचनि थियूं। हिते पाण वियल आहे उमिरि जे लाइ वियल आहे। उन खां अलावा हिते शी इज़ परफॉर्मिंग नमाज़ ऐं हिते दुआ घुरी रही आहे ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो विद सैयद हुसैन शाह एट हिज दरगाह इन कंबर दुनिया जे मुख़्तलिफ़ रहनुमान सां गॾु नज़र अची रही आहे। हीअ बिल क्लिंटन सां गॾु संदसि ख़ूबसूरत तस्वीर आहे। यासिर अरफ़ात नेल्सन मंडेला ऐं हीअ आहे मार्गरेट थिएचर ऐं उनखां अलावा हीअ आहे इस्लामाबाद में 1989 में राजीव गांधी जॾहिं आयो हो ऐं उनजी वाइफ सोनिया गांधी। हीअ आहे असांजी इंडियन डिप्टी प्राइम मिनिस्टर LK आडवाणी सां बेनज़ीर भुट्टो जी यादगार तस्वीर आहे। हीअ US फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटन उन सां गॾु आहे तस्वीर। हीअ तस्वीर आहे दिसंबर 2003 जी जॾहिं अटल बिहारी वाजपेयी पाकिस्तान जो दौरो कयो।
गोइंग ग्लोबल वरी 2000 में संदसि ज़िंदगी में हिकिड़ो नओं मोड़ जॾहिं हू वरी एग्ज़ाइल ते थी वञे ऐं असां चई सघूं था त इहो जनरल परवेज़ मुशर्रफ जो दौरो जॾहिं हुन सेल्फ एग्ज़ाइल ते वञण जो फ़ैसिलो कयो ऐं ही जॾहिं पाण दुबई में जेको आहे शर्जील मेमन सां संदसि तस्वीर हीअ असांजी मोहतरमा इन डीप conversation with journalist Mazhar Abbas during a book launching ceremony at Karachi Press Club in 1986. Mazhar Abbas तव्हां ॾिसी रहिया आहियो. मोहतरमा जो स्टेचू है ही जॾहिं आख़िरी ॾींहं दुबई में बेनज़ीर जा ऐं उन खां पोइ बेनज़ीर वापसि अचण जो फ़ैसिलो थी करे डिपार्चर फॉर होम वो उतां निकिरे थी ऐं पाकिस्तान वापसी जे लाइ जेको आहे सो बेचैन नज़र थी अचे ऐं हिते तव्हां संदसि जॾहिं एयरपोर्ट ते पहुचे थी त चहिरे ते ख़ुशी ऐं तशकुर मां संदसि अखियुनि मां जेके आहिनि से ॻोढ़ा था वही अचनि त उहा तस्वीर जेका आहे सा तमामु ईअं सम्झो त मशहूरु तस्वीर आहे जेका बेनज़ीर भुट्टो जी. बेनज़ीर जो उहो सफ़रु जंहिंखां पोइ जल्दी बेनज़ीर असां खां जेको आहे सो जुदा थी वञे. हीअ तस्वीर ॾिसण खां पोइ केतिरनि ई माण्हुनि जिथे बेनज़ीर जे कुल्हे ते हिकिड़ो कबूतर अची वेही रहियो हो ऐं इलाहिनि माण्हुनि प्रेडिक्ट कयो हो त इहा का सुठी साइन कोन्हे ऐं वाक़ई बि इहा साइन जेका आहे सा उहे साथी आहिनि मुंहिंजे ख़्याल में उन्हनि जूं तस्वीरूं आहिनि जेके बेनज़ीर जे एयरपोर्ट खां जॾहिं पंहिंजी रिहाइशगाह ते वञी रही हुई ऐं विच ते कारसाज़ बॉम्ब ब्लास्ट थियो उन में जिन माण्हुनि पंहिंजूं जानियूं जेके आहिनि से क़ुर्बान कयूं हुयूं जमहूरियत तां उन्हनि सभिनी जूं तस्वीरूं आहिनि. ही संदसि तस्वीरूं आहिनि जेके दुबई खां वापसी खां पोइ ऐं कारसाज़ अटैक खां पोइ जेके हुन मुख़्तलिफ़ तक़रीबात में तक़रीरूं कयूं आहिनि उन्हनि जूं आहिनि. हिते हू पंहिंजे हथ में पंहिंजी पार्टी जो मैनिफेस्टो 2008 जी इलेक्शन जे लाइ जेको आहे सो खणी ॾिठी आहे. डिसंबर 27, 2007 जंहिंमें बेनज़ीर लियाकत बाग में जॾहिं पहुचे थी ऐं तक़रीर करण जे लाइ हू मथे वञी रही आहे. हिते तव्हां ॾिसो केॾी बाइतमाद ऐं पुरुमीद नज़र अची रही आहे. ही संदसि आख़िरी सफ़र जूं आख़िरी तस्वीरूं आहिनि. A cheerful farewell. ही जॾहिं बेनज़ीर उतां निबाग मां त उन जे मथां जॾहिं हमिलो थिए थो ऐं ख़बर ॿुधण खां पोइ संदसि न्याणियूं आसफ़ा ऐं बख़्तावर ॾुख में. ही आवाम जो हाल आहे. संदसि जेके चाहींदड़ हुआ संदसि
वर्कर हुआ ऐं आवाम जेका बेनज़ीर सां एतिरो प्यार कंदी हुई उन्हनि खे जॾहिं ख़बर थी पवे त बेनज़ीर खे जेको आहे सो शहीद कयो वियो आहे ऐं हीअ बेनज़ीर जो कॉफ़िन हिन गाॾी में अची रहियो आहे। उहो ॾींहुं शायदि असांखां कंहिंखां बि न विसिरे जेकी बि उन ॾींहं जा शाहिद आहिनि उन्हनि सभिनी खे ख़बर आहे त उहो ॾींहुं जेको आहे उहो तमामु हिकिड़ो बदतरीन ॾींहुं हो ऐं उहो ॾींहुं क़यामत जो ॾींहुं हो शायदि पाकिस्तान जे लाइ, छो जो हिकिड़े पासे बेनज़ीर खे शहीद कयो वियो ऐं ॿिए पासे सॼे मुल्क में जेको आहे सो स्पेशली सिंध में त अमन अमान खे एतिरो तबाह कयो वियो ऐं हिकिड़ो अहिड़ो माहौल पैदा कयो वियो जंहिंसां इहो तासुरु ॾियण जी कोशिशि कई वई त उहे सभु शायदि पीपल्स पार्टी जा वर्कर हुआ ऐं उन्हनि इहा इन क़िस्म जी जेका आहे सा हरकत कई हुई। पर अॼु ॾींहं ताईं उन ॻाल्हि जी जेका आहे सा का बि ईअं सम्झो त इन्वेस्टिगेशन कोन थी सघी आहे त उहे माण्हू केरु हुआ जेके बेनज़ीर जी असेसिनेशन खां पोइ हिकदमि इन क़िस्म जो गोड़ करण जे लाइ जेको आहे सो ॿाहिरि निकिरी आया हुआ ऐं उन्हनि सॼे मुल्क खे साड़े ऐं तबाही बर्बादु करे छॾियो हो। बहरहाल ही कुझु तस्वीरूं आहिनि जेके बेनज़ीर खे जेको असां सां यादि कयो हिते ही उनजी पार्टी जा वर्कर्स आहिनि जेके बेनज़ीर जे क़बर ते कुल पढ़ी रहिया आहिनि। असां बेनज़ीर खे कॾहिं बि नथा विसारे सघूं। असांजी महबूब लीडर जंहिंखे असां अॼु यादि कयो आहे ऐं यकीनन जेसि ताईं तारीख़ में बेनज़ीर जो नालो रहंदो ऐं हर दफ़े 27 डिसंबर ते माण्हू खेसि जेको आहे सो यादि कंदा रहंदा ऐं उहा विसारण जी शख़्सियत बि कोन्हे। असांखे हमेशह बेनज़ीर यादि ईंदी रहंदी, पर असांखे ॾुख आहे त हिकिड़ी बासलाहियत लीडर ऐं पाकिस्तान जी ख़ातून वज़ीर आज़म जंहिंखे असांखां जुदा कयो वियो ऐं अॼु असां उनखे यादि करे असां सभु जेके आहियूं से रंजीदा आहियूं, असांजे अखियुनि में पाणी आहे, असांजे दिलनि में ॾुख आहे। ऐं मूं तव्हांखे बेनज़ीर जो जेको आहे सो हिकिड़ो पिक्टोरियल ईअं सम्झो त बायोग्राफी जो हिकिड़ो टूर करायो। उमेदु आहे त तव्हांखे असांजो हीउ प्रोग्राम जेको आहे सो ॾिसी ऐं बेनज़ीर खे यादि करण में उन जूं जेके मेमोरीज़ आहिनि उनखे यादि करण में थोरी मदद मिलंदी। अल्लाह भाई।